नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद में खबर ॾींदा हलूं त नेशनल रूरल हेल्थ सपोर्ट प्रोग्राम NRSP पारां मटियारी ज़िले अंदर क़ौमी खुशहाली सर्वे करण जो फ़ैसिलो। सर्वे में ज़िले जे शहरनि तोड़े ॿाराड़ी जे इलाइक़नि में घर घर सर्वे करे अवाम जी समाजी ऐं मुआशी सूरत हाल बाबति तफ़सीली डेटा जमा करे हुकूमत पाकिस्तान खे पेश कई वेंदी। हिन सिलसिले में हिकु आला सतह गॾिजाणी डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच जी सदारत हेठि लतीफ़ हाल DC ऑफिस मटियारी में थी, जंहिंमें NRSP जे हेड ऑफ ऑपरेशन ऐं फोकल पर्सन तस्कील अहमद अब्बास, डिविजनल डायरेक्टर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम अल्ताफ अहमद मेमण, मैडम फौजिया, मदद अली जरवार, एडमन जाहिद हुसैन चांडियो, DSP मटियारी जमील अहमद सियाल ऐं ॿियनि अमलदारनि शिरकत कई। गॾिजाणी खे ब्रीफिंग ॾींदे NRSP हेड ऑफ ऑपरेशन तस्कील अहमद अब्बास ॿुधायो त NRSP ज़रिए 5 ज़िलनि में सर्वे कयो पियो वञे, जॾहिं त पूरे मुल्क जे 140 ज़िलनि में पिणु खुशहाली सर्वे कयो वेंदो। संदसि चवणु हो त सर्वे 4 महीननि अंदर मुकमल करे ज़िले जे माण्हुनि जी मुआशी ऐं समाजी सूरत हाल बाबति डेटा जमा करे हुकूमत पाकिस्तान के पेश कई वेंदी, जंहिं बाद हासिल कयल डेटा जे बुनियाद ते हुकूमत माण्हुनि जी समाजी ऐं मुआशी ज़िंदगी बहितर करण लाइ को बि प्रोग्राम या प्रोजेक्ट शुरू करे सघंदी। तस्कील अहमद अब्बास ॿुधायो त NRSP जो कम सिर्फ़ डेटा जमा करे हुकूमत हवाले करण आहे। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर मटियारी परवेज़ अहमद बलोच जे ज़िले जे सभिनी लाॻापियल अमलदारनि खे क़ौमी खुशहाली सर्वे करण में भरपूर सहकार करण जूं पिणु हिदायतूं जारी कयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।